इहो ईअं ऐं जेके शोरियूं आइडियूं अथई न उन्हनि ते वरी हरामी सेक्सी भाई सघिया आहिनि हुननि ॾे। भाई मैं आपकी खुदी चाटना चाहता हूँ, मुझसे मिले और चटवाएं राब्ता करें। पोइ वरी ॾिसंदी वरी पोइ बिला कई हलिया वञे हली वञनि या गारियूं ॾियनि मज़ो ईंदो अथई हिकिड़ो माना गारियूं ॾे बि का बि इहा रांदि थी हिकिड़ी ख़ूबसूरत। या वरी उहे छोरियूं पंहिंजूं माना फोटू रखंदियूं अथई हुन ते कननि जो फेसबुक ते कन रखंदी हथ पेर मां चवां वाह जे पेरे आपके ये माना वॉइस कंदो आहियां मां वाह जे पेरे आपके वाह जे पेर कीअं माना ओ मां बहुत अच्छे पेर हैं आपके। पोइ वरी माना ईअं हरू शुरूआत कयां पोइ चई हाँ है तो मां चयो दे तो मैं उन्हें माना चुम चुम प्यारा व्यारा करूँ ये वो माना खचटे मचटे मारूं सम्झई। वरी हिकिड़ी थुली छोरी उहा माना उहा रील्स रखंदी फेसबुक ते उनखे चयो मैं आप मुझे 10 मिनट के लिए अपनी हुई दे तो मैं उसे गटियां मारूं। मज़ो आई आहे पोइ वरी भुजंदा राति मोकिलियईं ऐं गारियूं ॾेई भॻाई वरी ब्लॉक करे माना हिकिड़ो मज़ो। इहो वरी मज़ेदार रांदि थी गिरदा कयो तव्हां बि इहो माना केसर मज़ो कंदो कर फेसबुक ते माना अॻे छोरियूं ॾिसे न जीअं हाणे एंजल परी थी वई या ईअं माना हूंदियूं थी छोरियूं हिकिड़ियूं एंजल परी पपास प्रिंसेस उहे न ईअं माना जेके हूंदियूं थी छोरियूं इहे पपास प्रिंसेस पोइ उन्हनि सां कचेरी कर वाइस उछल उन्हनि ॾे पोइ भली हफ़्ते खां पोइ ॾिसनि पोइ उन्हनि ॾे वाइस मोकिल चवनि इहो त आप पपास प्रिंसेस हैं माना आपके पापा क्या करते हैं। हाँ त पोइ वरी माना कचेरी वधाए माना कचेरी वधाईंदे त कोई ॻाल्हाईंदो त सेट थींदो न भित तां कहिड़ो मगज़ हणो भाउ। पोइ वरी हुनखे माना ईअं वरी सिक्सी मैसेज छॾे वरी पोइ हुन कचेरी करे चए आप माना वो सिक्सी वीडियोस देखती हैं 3x कमीना ऐप जो लेजो हुजे तुंहिंजो ईअं 3x ईअं वशी पन तुंहिंजो टपकंदो नज़र अचे सम्झो न ईअं। उनखे चयो आप 3x देखती हैं वरी चई नहीं मैं ये सब नहीं देखती। वो चयो क्यों नहीं देखती हैं आपके पास बड़ा मोबाइल है ये वो मतलब मज़ा लें ज़िंदगी का वरी दिने एतवार ईअं चरियो हरू थी माना हिकिड़ो कुते खे फ्री थियण जी कोशिशि ईअं माना छोरियुनि खे तंग करण में मूंखे मज़ो ईंदो अथई माना हिकिड़ी माना इहा रांदि अथई मुंहिंजे लाइ त मां इहा रांदि खेॾंदो आहियां रांदीगर आहियां मां सम्झी। पोइ वरी हुन मैसेज कया आहिनि फेसबुक ते या इंस्टा ते ईंदियूं थी न पोइ इंस्टा ते फोटू वोटू रखंदई पंहिंजा सम्झई छो त वरी हुननि खे ख़बर आहे त इंस्टा ते फोटू सेव न थींदा आहिनि पर असां अहिड़ा हरामी माण्हू कढी वेंदा आहियूं फोटू सेव ते कंदा आहिनि उन्हनि ॾे हरू मैसेज कया आहिनि। पर हिकिड़ी माना अलाए कहिड़ी पोस्ट रखी मैं मतिलबु फैमिली के साथ टूर में हूँ माना ईअं फोटू रखियो हुअईं वरी माना मथे मेंशन कयो हुअईं फैमिली वारनि सभिनी खे 15-20 माण्हू आहे ये सारी फैमिली आपकी है। हाँ हमारी है आपको क्या तकलीफ है। मैं मुझे क्या तकलीफ होगी मैं मतलब रिश्ते की बात किससे करनी है ये बताओ मैं काम की बात करना चाहता हूँ। अरे वो खिली चाहिए आप बदतमीज आदमी हो ये वो मैं बदतमीज आदमी हूँ मैं तो हूँ बस इसमें क्या है तो हूँ माना दादलो वो ध्यानु ईंदड़ भाउ ॼणो पालींदी मूंखे खणी ईअं माना मज़ो आहे वॾो मूंखे हिकिड़ो ईअं तंग कंदो आहियां ईअं मां हथ आहियां मां थोरो ईअं खिस्ट बाज़ बि आहियां मां छोरियुनि जो माना ईअं सेक्सी चेटियूं कंदो कर हाणे ॾिस हिकिड़ीअ खे तूं न सुञाणे ठीकु आहे न उहा तोखे सुञाणे तूं हुन सां सेक्सी चेटिंग कंदी त छा थी पियो भला कहिड़ो मसइलो आहे यार हा को मसइलो आहे या हा ईअं वात टेड़े वाइड़नि वांगुरु को मसइलो आहे छा हा ना ये तो बस करना हुन सां सेक्सी चेटिंग माना हुनखे वरी पुछे चए आप माना अकेले में हाथ मारती हैं ईअं माना कमीना आहे असल मां ये एडल्ट सवाल करे न हुनखां एडल्ट सवाल ये मज़ेदार सवाल आप अकेले में हाथ मारती हैं वरी वो पुछे चेसे माना इंजॉय करने के लिए मतलब इंजॉय करने में आपका क्या हाथ है माना ईअं सेक्सी सवाल माना जड़ तक माना तोखे हिकिड़ी खज़ानो ॻोल्हणो आहे तोखे ॻोल्हणो आहे। छोरीअ बि मां मैसेज की मां बि हुन सां कचहरी वचहरी कयमि पहिरियां सेक्सी चेट आहियां मां त जी अल्लाह माफ़ करे ये आप गंदी गंदी बातें कर रहे हैं ये सोचें आपको मरना भी है माना हिकिड़ी का इस्लाम में मुली फाथई वाह इस्लाम में मुली मां मुलियुनि में बि वॾो मज़ो अथई वाह मां हाणे मुलीअ खे ख़राबु कयो मां वरी पोइ मां मोकिलियूं मां ॻाढ़ियूं 3x शार्ट में मिलंदियूं अथई नंढड़ा ईअं ढेकनि ॿेकनि जा पोज़ हुया ॿ टे उहे उछलिया मां वरी उहे ॾिठई सही मादर चोद मैं तो देखती नहीं मैंने डिलीट कर दी अॻियां तुंहिंजो अहिड़ो इहो कुड़मुड़ो टटो पियो आहे तूं नठो यार चूतियो सम्झो थी असांखे चूतियो सम्झो थी हा हिकिड़ी सेक्सी चैटिंग में लॻी वियो मां माना वाइस उहो बि करे पई मां बि कयां पोइ सम्झी हुनखां मां पुछंदो हुउमि मां बा अब क्या कर रही हो माना ईअं मज़ो अथई हिकिड़ो माना हंध में ईअं गोल वेड़जी वञे न कंबल में लूसी कुती ईअं माना ख़ुशि थींदे भेण जा तूं कुझु कर त सही न पोइ मज़ो ईंदो ईअं माना हिकिड़ो अथई इंजॉय ज़िंदगी।
सेक्सी रना मिली वेंदी हूंदी, सेक्सी रना मिली वेंदी हूंदी ईअं, पोइ उहे वरी पाण हर शइ सम्झाईंदई। जंहिंखे ॾिसो हाणे जंहिंखे सम्झ में माना जेका नाटक करे उन सां तूं उस्ताद थी वञे, उनखे सम्झाए त भाउ हीअं हीअं माना जइण जा टॉपिक हीअं माना कचहरी हीअं छेड़बी अथई जइण जी, ठीकु आहे। वरी जेके माना ईअं नखरा कंदी न, जंहिंखे ख़बर अचे त न आहे, या कंहिंखे वरी ख़बर हूंदी आहे त उहे ॿुधाईंदी त बाबा हा ये में करती हूँ, शोधियूं हूंदियूं आहिनि न शोधियूं, उहे शोधियुनि सां वरी तूं नंढड़ो थी वञे, सम्झे। हुनखे चयो अच्छा जीअं मैंने नहीं सुना माना शरीफ़ थियण जी हिकिड़ी नकुली कोशिशि कर, त माना तूं हिकिड़ो शरीफ़ नकुली शरीफ़ आहे, सम्झी। नवाज़ शरीफ़ न नकुली शरीफ़ आहे तूं, पोइ हुन हिसाब सां माना ईअं माना वक़्तु कटिजंदो रहे, माना मीज़ान अॻिते वधंदो रहे, वक़्तु कटिजंदो रहे, ईअं माना दुनियादारी हलंदी रहे। इहो माना मज़ो अथई शोरियुनि सां सेक्सी चैटिंग करण जो, सेक्सी चैटिंग इहा माना कचहरी हलई सेक्सीअ वारी, बाबा ये वो माना ॿुधाए थो की त माना आप क्या कर रहे हो, वरी पोइ तूं हुनखे सम्झाए त मैं ये कर रहा हूँ, हिकिड़ो माना महसूस ई फ़क़ कर, माना तूं हुनखे महसूस कर त तूं फकिंग एक्सपर्ट दलो आहे हिकिड़ो, सम्झी। पोइ वरी लिखियोसि यस आई एम अ फकिंग बास्टर्ड, त पोइ मज़ो माना जाओ आहियां मां वॾो, सम्झी। माना ये सेक्सी चैटिंग शेड, त मैं मतलब आपकी टांगे को ये कर रहा हूँ, टांगे उठा रहा हूँ, फिर ये माना एंजॉय, माना ये टॉप चेक कर रहा हूँ, फिर ये छोटा डेका, ये बड़ा डेका, ये तकिया एक सिंगल विहाणो डबल विहाणो, ईअं माना उर्दू में सम्झ न चुतूं आहियां भला, एॾो भौंकी भौंकी तव्हांखे वॻाड़ीअ में सूर पइजी वियो आहे, सॼो ॼण मां सेखारे आहियां, बाक़ी तूं त लड़ खां आयो आहियां, बाक़ी ॾिसण आयो आहियां मूंखे त कीअं थो ॼण करे बुखिया हिकिड़ा में बुंदो खे टिप ॾिनी मैं केसर, अॼु मां तोखे इहा टिप थो ॾियां, सम्झई। तूं इहो न सम्झ त तूं शिकिल हिकिड़ी माना बूट जहिड़ी आहे, तूं बूट मुहाण रही आहे, उहो असां तोखे चवंदासीं दोस्तीअ में, छोरी कॾहिं बि तोखे न चवंदी त तूं बूट मुहाण रही, भली पोइ तूं हुजे बि, सम्झी न, त तूं हिकिड़ो बूट माना शबे स्टाइल ठहियल आहे, पोइ इनखे तूं छॾे ॾे, तूं माना कपिड़े अची पहनता है, बातें अची करता है, ईअं माना चीटिंग वेटिंग छेड़, चाहे ईअं मां सफ़ेद ड्रेस हुजे, वरी मथां त ईअं बिना ॿाहुनि वारी जैकेट पाईंदा हुआसीं, हिकिड़े माण्हू ॾाढो सुहिणो लॻंदो आहे, वरी ईअं शब वब लॻी वियो फर्स्ट क्लास, ॾाढो ईअं शेव ईअं अरबी स्टाइल जी कटिंग थियल आहे, किथे कॉलेज जे ॿाहिरां बीह रहे पीउ थी ॼण तुंहिंजी कॉलेज आहे, सम्झी न, पोइ हुते बीह वरी पोइ कंहिं ॾिसूं ईअं चिगम वात में लाज़मी थी, वात हलंदो रहे त माना भौंकू कुतो आहे, सम्झी, भौंकण जो शौक़ीन आहे, वात बंदि कंदे त सम्झो अलाए कंहिंजो इंतज़ार थो करे, को भेण खे खणण आयो आहे, वात चॿाड़ींदे सम्झी वेंदी लूसी ये छोरी त हणायो थी, चाॿा कुतो जेको ॾे न सम्झो लूसी थी वियो, माना हुते जेको चिगम चॿाड़े, या ईअं भौंक करे, या सिगरेट त पीए न पीए तुंहिंजी मर्ज़ी, सिगरेट न पीजे हाली त पी, शुरूआति में पंहिंजूं बुरी हैबिट्स न ॾेखार, यू आर नॉट अ बैड हैबिट पर्सन, सम्झी, इन जे करे पोइ हुनखे तूं माना पंहिंजा इहे स्टाइल ॾेखार, ऐं जे वरी तोसां काई गर्ल्स कॉलेज मां का सेट थी वञे, पोइ त सम्झ तुंहिंजा भवारा न्यारा थी वई न, 5 आङुरियूं सम्झ तुंहिंजूं गिह में ॿूत कढ़ाईअ में, भली पोइ तुंहिंजी शिकिल छा आहे, शिकिल की छा आहे, पीस हुजणु लाज़मी आहे, कार हुजी फर्स्ट क्लास ड्रेसिंग वेसिंग हुजी, शिकिल तुंहिंजी भली बूट मुहाण रही हुजे, तूं खणी छॿो सिंग हुजे, उहो मसइलो न आहे, सम्झी नी। यादि रखजांइ फहद जूं टिप्सियूं अथई, असां सुभाणे हुजूं ई न हुजूं, इहे टिप्सियूं कमु ईंदई दला, पोइ मां बि त तोखे उहो ई थो चवां न, मतां थी सघे थो की खोले भाऊ, राति जो हुनखे माना हिकिड़ो थींदो राति सेक्सी हूंदी, राति अकेली है, ॿुधण वई आहे गाना चुतूं आहियां नूं, सम्झी, पोइ इहे माना हुनखे राति जो यादि पए का सेक्सी ॻाल्हि, अचानक मां अचुसि दाल बाल पचाए ऐं निकिती, बसि वई अंदरि कमरे में, हाणे मोबाइल जो खईं त हुते अचानक इन जो मूड थी वियो, मूड अचानक थींदा थी, अचानक इन जो मूड थी वियो, ऐं चई हाणे हिन मुंहिंजी छोरीअ जो वाइस कयो, मुंहिंजे माना जिस्म जी तारीफ़ पियो करे, हीअ चप बीणाए हीअं सेक्स चढ़ी वञे, ऐं तुंहिंजो अनब्लॉक करे वरी हुते कचहरी, माना क़िस्मत तुंहिंजी खुलण थी चाहे, लक्ष्मी आपके सर पे टीका लगाना चाहती है, केसर भाई, और आप कमीने कुत्ते जलील मुंह धन की बातें कर रहे हो, निकलो इधर से, तूं न करे सघंदे, तूं हिकिड़ो थुल्हो आहे न, तुंहिंजो हिकिड़ो थुल्हो हुजणु शराब न शराब आहे, पर तूं पर्सनैलिटी बि त रख न, हाणे तुंहिंजी हेॾी मुंडी आहे, तोखे जॾहिं 100 चुमियूं ॾे तॾहिं तुंहिंजो मुंहुं भरिजे, छोरी हाणे हिसाब न हिकिड़ी चुमीअ में तूं पूरो ई न ईंदे, मां तुंहिंजो दोस्त आहियां, 3 भाकुर पिया तॾहिं तूं पूरो ईंदो आहे भाकुर में, सम्झई न, ॿियो वरी तूं वॾो मुंहुं आहे, सिर मुंडी आहे, हेॾी वॾी, त पोइ तोखे 100 चुमियूं अचनि त पोइ तोखे कुझु महसूसु थिए त यार वाकई मूंखे का चुमी आई आहे, क्यूट शिकिल भाई हिकिड़ी मोटो थुल्हो हुयो, न भाउ केसर भाई, पोइ इहे थी माना हिकिड़ियूं टिपियूं जेके मां तोखे ॾियणु चाहियां पियो, त माना तूं उस्तादनि सां रहंदे त उस्तादी हासिलु कंदे, शागिर्दनि सां रहंदे त शागिर्दी रहिजी वेंदे, माना पराओ मोहताज पोइ बि, सम्झे न। ऐं इहे असां तोखे टिपियूं हिन लाइ ॾियूं था त जीअं तुंहिंजो माना हिकिड़ो फ्यूचर सिक्योर थी वञे, तोसां का ख़ूबसूरत छोकिरी सेट थी वञे, तुंहिंजी शिकिल सैंडल मुहाण रही आहे, मां सम्झां थो, तूं पिशावरी चप्पल स्टाइल ठहियल आहे, इलाही पोइ हुन रबड़ ते ठहियल आहे, पर उनखे न कर, तूं मां आहियां न तोसां, शिकिल का क्या है, तो उस्ताद सां मिली उस्ताद खां टिप वठी पंहिंजी ज़िंदगी सेट कर, अलाह कंदो तोखे हिकिड़ी भली ख़ूबसूरत छोरी मिलंदी, उन सेक्सी ॻाल्हियूं तूं असां सां कंदे, असांजे विहांउ साड़ी में, पोइ तूं शादी करे न करे, उहो तुंहिंजे भाऊ केसर इल्मु विराइजे, पाण वटि रखी हरू भरू बि भेण त जा माण्हू उहो छा साड़जे इल्म खे, हिन खे इल्मु विराइजे, थैंक यू, टीचर फहद ज़िंदाबाद।